चिकन वगैरह, रेड बीन्स, कीमो। एक्चुअली त ब्रेकअप खां पोइ इहो थियो आहे थोरो असांजो। तो तव्हां जे मुक़ाबले में हिते को ॿियो को अहिड़ो बिल्डर हूंदो जंहिंजी बॉडी तव्हां जहिड़ी हुजे? न इंशाल्लाह आहे मुंहिंजो साम्हूं 3-4 माण्हू माना आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अहमद ख़ान, तव्हां ॾिसी रहिया आहियो यूनिवर्सल पॉइंट। अॼु असीं मौजूदु आहियूं लारकाणे जे मशहूरु जना बाग में, जिथे बॉडी बिल्डिंग्स जा शौक़ीन बॉडी बिल्डर्स लारकाणे मां मशहूरु मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हिते लारकाणे में कॉम्पिटिशन में हिसो वरितो आहे। अचो त हिननि खां ॻाल्हि ॿोल करे पुछूं था हिननि जो केरु इंस्पिरेशन केरु आहे, कंहिंमां इंस्पायर थिया आहिनि ऐं हिननि बॉडी बिल्डिंग छो जॉइन कई आहे ऐं केतिरे टाइम में हिननि पंहिंजी बॉडी तयारु कई आहे। तव्हांजी बॉडी ठाहिण में घणो टाइम लॻो? अल्लाह जी महिरबानी 2 साल खनि लॻा। 2 साल में तव्हां कंहिंमां इंस्पायर थी तव्हां हेतिरे वर्कआउट कई आहे? वर्कआउट कयासीं उस्ताद साबिर कुरैशी साईं कयो, अल्लाह महिरबानी सां। अच्छा, नई जनरेशन जेका तव्हांजी एज बि एॾी नथी लॻे, छा एज आहे तव्हांजी? असांजो 18 सालनि जी एज में ख्वाहिश सीनियर में था लड़णु चाहियूं। इहो न्यू जनरेशन लाइ नुक़सानु न आहे? तव्हां वेट बि खणंदा हूंदो, ज़ाहिर आहे को डैमेज थी सघे थो। माण्हू वेट ओतिरो खणे जेतिरो माना उहो हणी सघे, ईअं ज़ोर ज़बरदस्ती हिन में न हूंदो आहे। अच्छा, हल्के वेट में बॉडी तयारु थी सघे थी? तव्हांखे केतिरो टाइम लॻो आहे पंहिंजी बॉडी ट्रेन करण में? मूंखे 6 महीना लॻा आहिनि। मां इंस्पायर थिया हो तव्हां? मां एक्चुअली त ब्रेकअप खां पोइ इहो थियो आहे थोरो असांजो। ब्रेकअप में अहिड़ो छा आहे जो ब्रेकअप खां बाद तव्हां बॉडी बिल्डिंग ते था लहो? इहो आहे त उन्हनि खे पोइ ॾेखारिणो थो पए त असां बि आहियूं का शइ। न, बॉडी बिल्डिंग खां अलावा तव्हां नथा ॾेखारे सघो? उहे चवंदा आहिनि स्किनी आहियो तव्हां में कुझु आहे न आहे, इन लाइ पोइ उन्हनि खे ॾेखारियो। तव्हां उन लाइ जंहिंजे लाइ तव्हां बॉडी ठाही आहे उनखे तव्हां छा मैसेज ॾींदो? उन्हनि खे इहो ई आहे त जेको अथव हाणे मां आहियां। छा एज आहे? मुंहिंजी 18 साल एज आहे। 18 साल। तव्हांखे घणो टाइम लॻो आहे पंहिंजी बॉडी तयारु करण में? जी 3 महीना खनि तक़रीबन थिया। डाइट में तव्हां छा खाईंदा हो जो एतिरो तव्हांखे फ़र्क़ु ॾिनो में? चिकन वगैरह, रेड बीन्स, कीमो। तव्हां कंहिंमां इंस्पायर थी करे तव्हां बॉडी बिल्डिंग जॉइन कई आहे? जी मुंहिंजो ब्रदर, असांजो मतिलबु पूरो ख़ानदान जेको आहे बॉडी बिल्डिंग में। तव्हांखे घणो टाइम लॻो आहे पंहिंजी बॉडी बिल्डिंग फील्ड में? मूंखे तक़रीबन 25 साल थी विया आहिनि। मां मिस्टर डिस्ट्रिक्ट शिकारपुर बि आहियां ऐं मां मिस्टर डिवीज़न टाइटल मुंहिंजो लॻल आहे। कहिड़ी एज परफेक्ट आहे त बॉडी बिल्डिंग उहो माण्हू स्टार्ट करे सघे थो? नो बॉडी बिल्डिंग त काई बि माना एज न हूंदी आहे। बॉडी बिल्डिंग में बॉडी बिल्डिंग जेका उहा हर एज में करे सघे थो। बॉडी बिल्डिंग 14 सालनि खां 12 सालनि खां वठी पंहिंजो 80 ईयर्स ताईं करे सघे थो। इन में को बि इशू न आहे। हाइट में ग्रोथ थींदी आहे, काई बि हाइट में हिन में रुकावट न थींदी आहे। हीअ बॉडी बिल्डिंग जेका आहे इहा वाइद शइ आहे। असां सुठो खाईंदा आहियूं जॾहिं त असांजी बॉडी में ग्रोथ थींदी आहे। ना, आपकी हाइट इतनी हाइट जिम में हुई है? मैंने जितना सुना है कि जिम जो करता है उसकी हाइट कम हो जाती है। आप तो माशाल्लाह से बहुत लंबे हैं। नहीं, असल में मेरे खानदानी और ऊपर जा रहा है। इसकी हाइट इंशाल्लाह आगे वो उतना ऊपर होगा। कितना टाइम लगा है आपकी बॉडी बनाने में? तकरीबन साल हो गया है, 1.5 साल हो गया है मुझे। 1-1.5 साल हो गया आपको। आप किससे इंस्पायर हुए थे जो आपने जिम ज्वाइन की, बॉडी बनाना शुरू कर दी? असल में मेरे दोस्त ने मुझे मोटिवेट किया था इस चीज़ के लिए कि आपको जिम करनी चाहिए, क्योंकि इससे पहले मेरा फिगर बहुत ख़राब था, तो जिम की वजह से मेरा फिगर बहुत ठीक हुआ है। मुसविर तव्हांखे घणो टाइम लॻो आहे पंहिंजी बॉडी ट्रेन करण में? भाई मूंखे साल खनि लॻी वियो आहे। अच्छा, साल तव्हांखे लॻो आहे? जी। कंहिंमां इंस्पायर थी करे तव्हां बॉडी ठाही आहे? मां ई मिड़े टीवी बोर्ड सां पंहिंजे लेके वेठो इंस्पायर थी वियो। मां यार भली शइ आहे, करणु खपे। माना हीअं करे हीअं ॾिसां पोइ मूंखे पाण खे अंदरि सड़े पियो, मुंहिंजो न आहे, पोइ हिन लाइ मां बि अची वियुमि जिम में। टाइम में पंहिंजी बॉडी ट्रेन कई आहे? तकरीबन मूंखे 2 साल थी विया आहिनि। अच्छा, तव्हां कंहिंमां इंस्पायर थिया हो या ब्रेकअप वग़ैरह तव्हांजो थियो आहे या? न अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे। पंहिंजो शौक़ु मुताबिक़ उस्तादनि खां सिवा, छो त उस्तादनि जो हथु हूंदो त बॉडी बिल्डर तयारु थींदो। छो त उस्ताद ई तयारु कंदा आहिनि। हाणे बिना बॉडी बिल्डर जे उन्हनि जे माना जेको आहे न उहो सर्टिफिकेट से निभियंदो। तव्हां केतिरे टाइम में पंहिंजी बॉडी तयारु कई आहे? अल्लाह जो कर्म अथव 5-6 साल थिया आहिनि। 5-6 साल काफ़ी सुठो वर्ष। रेगुलर न आहे माशाल्लाह, माना छॾे मां कयो। माना कोई 4 साल मां छॾे ॾिनो, हाणे मूंखे 1.5 महीनो थियो आहे। मां वरी कयो मुक़ाबले जी तयारी कयो आहे। इन खां पहिरियां बि तव्हां मुक़ाबले में लथा हो? जी 2016 में मां चैंपियन खयो मां। छा जो चैंपियन? डिवीज़न लेवल ते, सिटी ते या सिंध लेवल? सिंध लेवल ते। चैंपियन करण में तव्हांजे पोयां इंस्पिरेशन कंहिंजो अथव? जो साईं उस्ताद की मगण जो। उहो तव्हांजो उस्ताद हुयो असांजो स्टेडियम ते, उन कंदा हुआसीं असां। सही। हिन टाइम हाणे तव्हांजी जेका पोज़ीशन आहे, तव्हांखे छा थो लॻे तव्हांजी कहिड़ी पोज़ीशन ईंदी? बसि अलाह वॾो, असांखे त उमेदु आहे त इंशाल्लाह पंहिंजो पहिरियों ॿियो। तव्हांखे लॻे थो तव्हांजे मुक़ाबले में हिते को ॿियो को अहिड़ो बिल्डर हूंदो जंहिंजी बॉडी तव्हां जहिड़ी हुजे? न इंशाल्लाह आहे मुंहिंजो साम्हूं 3-4 माण्हू माना आहिनि। तव्हां केतिरे टाइम में पंहिंजी बॉडी तयारु कई आहे? 7 साल खनि थियो आहे।
अच्छा आमिर भाई तव्हां साल लॻायो आहे पंहिंजी बॉडी में कंहिंमां इंस्पायर थिया हो रेसलिंग वग़ैरह ॾिसी रेसलिंग जा शौक़ीन आहियो